असां पिटीशन दाख़िल कई जंहिंमें सलाहुद्दीन पंवर साहब आर्डर में कयो हो त जीअं त इस्माइल डायरी जे मथां जेकियूं FIR आहिनि बंदि कयूं वञनि ऐं जेकियूं FIR ऐं ॿिए केसनि में गिरफ़्तारी न कई वञे अली रज़ा जे मथां ऐं इस्माइल डायरी जे मथां। जीअं त अदालत जी तौहीन थींदी थी अचे ऐं असांजे मथां प्रेशर पुलिस विझंदी थी अचे त जीअं की त इस्माइल डायरी जे मथां ॾहरिकीअ जो केस बि दाख़िल हिननि कयो नामालूम में ऐं उन खां पोइ हाणे वरी मेहड़ में जेको पुराणो 3 महीना पुराणो केस इस्माइल डायरी जे मथां हुननि FIR कई आहे त इस्माइल डायरीअ माना फुर कई आहे, सोन लुटियो आहे। हाणे ॾिठो वञे त इस्माइल डायरी जी हालति एॾी नाज़ुक आहे ऐं हुनजी तबियत ख़राबु आहे, हू शुगर जो बि मरीज़ आहे, दिलि जो बि मरीज़ आहे ऐं बीमार माण्हू आहे ऐं हू 65 साल जे उमिरि जो माण्हू आहे जंहिंखे उथारींदा विहारींदा 2 ॼणा आहिनि त उहो माण्हू कहिड़ी फुर करणु वियो, उन जो को प्रूफ हूंदो, को सबूत हूंदो। हाणे इन्हनि FIR जे मुताबिक़ असां सां जेको कयो वञे पियो सियासी तौर ते कयो पियो वञे।